सिंधु दरिया के पानी वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी है। गुडू बैराज वटि पानी सतह में 24,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वही है। गुडू बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 3,90,704 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,62,070 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सख बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 3,24,000 क्यूसेक हेठां वहकिरो 2,80,050 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 2,44,922 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,31,963 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां सिंधु दरिया जे पाणी वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी है। गुडू बैराज वटि पानी सतह में 24,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वही है। गुडू बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 3,90,704 क्यूसेक हेठां वहकिरो 3,62,070 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 3,24,000 क्यूसेक हेठां वहकिरो 2,80,050 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 2,44,922 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,31,963 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां सिंधु दरिया जे पाणी वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी है। गुडू बैराज वटि पानी की सतह में 24,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वही है। गुडू बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 3,90,704 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,62,070 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 3,24,000 क्यूसेक हेठां वहकिरो 2,80,050 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पानी जो मथों वहकिरो 2,44,922 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,31,963 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूद है कश्मीर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर कृपाल केसवानी। जी कृपाल, गुडू बैराज हवाले सां आगाह कजो। जी गुडू बैराज वटि गुज़िरियल शाम जी जेका आहे भेट में हिन महिल 24,000 क्यूसेक पाणी जे सतह में जेका आहे वाध थी आहे। हिन महिल गुडू बैराज वटि मथां वाकिरो 3,90,704 क्यूसेक जॾहिं त हेठां वाकिरो 3,62,070 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुज़िरियल शाम जेको आहे गुडू बैराज जेको पाणी जो मथां वाकिरो हुयो 3,66,151 क्यूसेक जॾहिं त हेठां वाकिरो 3,28,487 क्यूसेक हुयो। अहिड़ी रीति गुज़िरियल शाम जी भेट में हिन महिल गुडू बैराज वटि पाणी जी सतह में 24,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वई आहे। जी ठीक है कृपाल केसवानी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सिंधु दरिया जे पाणी वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी है। गुडू बैराज वटि पाणी सतह में 24,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वई है। गुडू बैराज वटि पाणी जो मथों वहकिरो 3,90,704 क्यूसेक हेठां वहकिरो 3,62,070 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 3,24,000 क्यूसेक हेठां वहकिरो 2,80,050 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 2,44,922 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,31,963 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंधु दरिया जे पाणी वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी है। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूद है कोटड़ी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इस्माइल बारिजो। जी इस्माइल, कोटड़ी बैराज जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, तव्हां ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी सिंधु दरिया में जेको कोटड़ी बैराज वटि वरी ॿीहर जेको पाणीअ जे वहकिरे में वाध शुरू थी वई आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जेको सो लास्ट हुई, अॼु वरी ॿीहर जेको सो पाणीअ जे वहकिरे में वाध थी आहे।
उन सिलसिले में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटड़ीअ बैराज जे अप स्ट्रीम में हिन महिल 2,44,922 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त अहिड़ीअ तरह सिंधू दरिया जे कोटड़ी डाउन स्ट्रीम में 2,31,763 क्यूसिक जेको सो छोड़ कयो पियो वञे डाउन स्ट्रीम कोटड़ीअ में। जी ठीकु आहे इस्माइल, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। अवांखे वहिकिरो 2,31,963 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सख बिराज वाल सां मूंखे अपडेट करे रहिया आहियूं त हिन वक़्तु सिंधू दरिया जे पाणी वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज वटि पाणी सतह में 24,000 क्यूसिक वाध रिकॉर्ड कई वई आहे। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,90,704 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। हेठां वहिकिरो 3,62,070 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सख बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,24,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सख बैराज वटि हेठां वहिकिरो 2,80,050 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। मूंखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,44,922 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। हेठां वहिकिरो 2,31,963 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो।